सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे सेंटरनि ॿाहिरां रजिस्ट्रेशन ऐं पैसनि लाइ आयल औरतुनि जी वॾी पीढ़ नज़र अची रही है। मेड़ में ऐसा सेंटर में रजिस्ट्रेशन लाइ औरतुनि जी पीढ़ रही अमले ऐं पुलिस एहलकारनि ते तज़लील जो इल्ज़ाम हयो वियो आहे। औरतुनि जो चवणु हो त सेंटर अमलो ऐं पुलिस एहलकार धिका ॾेई तज़लील जो निशानो बणाए रहिया आहिनि, नोटिस वरितो वञे। मुस्तहिक़ औरतुनि जो चवणु हो त रजिस्ट्रेशन जे लाइ रिश्वत घुरी पई वञे, पैसा न ॾींदड़नि खे इंतज़ार कराइण बाद वापसि मोटायो वञे थो। पुलिस एहलकार औरतुनि ऐं पीरसनि खे धिका ऐं तशद्दुद जो निशानो बणाए संदसि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। काज़ी अहमद में BISP सेंटर ॿाहिरां औरतुनि जी पीढ़ टोकन न मिलण ऐं सहूलियतुनि जी खोट जूं शिकायतूं। औरतुनि जो चवणु हो त रोज़ो हुजण बावजूदि इंतज़ार करायो पियो वञे, रिश्वत एवज़ टोकन ॾिना पिया वञनि। हिननि जो चवणु आहे त सॼो ॾींहुं सेंटर ॿाहिरियां बीहारे बिना वज़ीफ़े जे वापसि मोकिलियो वञे थो, नोटिस वरितो वञे। लाड़काणे में बि BISP सेंटर ते औरतुनि जी रश नज़र अची रही है। पैसनि मां कटौती जा इल्ज़ाम हया विया आहिनि। औरतुनि जो चवणु आहे त डिवाइस होल्डर 8,500 वारी किस्त मां 500 खां 1,000 रुपया कटौती करे रहिया आहिनि। ॿिए पासे फैज़गंज जे नादरा ऑफिस जे अमले ऐं औरतुनि में मुबीना झेड़ो। फैज़गंज जे नादरा ऑफिस में मनपसंदनि खे टोकन ॾियण तां अमले ऐं औरतुनि में मुबीना झेड़ो थी पियो है। सोमरो वॉलपेपर्स एंड PVC पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 तालिब हुसैन 0317131090। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।